साईं ज़फ़र भाई जा दोस्त जेके हिते रोड़ी जा हे साईं सां गॾु माना हिते रवायती पाड़े वारा गॾु हूंदा हुआ ऐं पोइ हिते ज़फ़र भाई जो घर हे ॾिसी सघो था। हा साईं ॾेखारियो आहे ज़फ़र जा साईं पुराणा खिलाड़ी दोस्त वाले साहब भली को न तव्हां अचो भले शाम जो असां क्रिकेट खेॾूं था। हलो मौक़ो मिलियो त बाक़ी इहो आहे त मथे होॾे जाॾे मांडियो छूटींदा त होॾे वण थी विया काफ़ी वण न न होॾे मथे पहाड़ी ते हो जाॾे पाणी जा वॾा तालाब थी विया रेलवे लाइन में होॾे वण थी विया हाणे उन्हनि जॻहियूं बि इलाही ठहिरा अच्छा सही आहे ठीकु हो मां जो राशि जो तव्हां इहे यको ई छूटींदा हुयो ओॾे पोइ ते कुंड ते पाले ते पैसा लड़ाईंदा हुआसीं हिकिड़े मुंडा मिलंदा सुनील भाई जो नालो छा सोहेल 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 ढक बाज़ार उन खां ई पतंगा मिलंदा पतंगा इहो हितां जो तो काको लकड़ा काको हाणे यार गरीब थी वियो आहे सफ़ा मोल हा सफ़ा ठीकु सर चांहि पियो आहे मुंहिंजी बराबरि हा बराबरि महिरबानी ॿुधो तार हा सर उहे जायूं साईं माशाल्लाह साईं माना असांजो लॉन्चिंग पैड हितो थी अच्छा सही माशाल्लाह दोस्तों अॼुकल्ह साईं हाणे सिस्टम चेंज असां थी आहियूं अमेरिका हा हाणे अमेरिकन पर बुनियाद इहा अथव बिल्कुलु साईं हीअ लेबोरेटरी तारीख़ सही था चओ नहीं 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 बिल्कुलु ये दोस्तों ज़फ़र भाई जेको आहे न घर हितां जेको ॾिसो था यादूं ऐं हुते साम्हूं ज़फ़र भाई लॻड़ उॾारींदो हो ऐं हे कुझु यादूं आहिनि रोड़ी में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हे ॾिसी सघो था ज़फ़र भाई माशाल्लाह ठीकु आहे चांहि पियो महिरबानी ॾाढी ख़ुशी थी मस्तई साहब ड्यूटी मिली वई आहे बाबा अच्छा दोस्तों हिते तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां ज़फ़र भाई तव्हां इहो असांखे ॿुधायो तव्हां लॻड़ किथे उॾारींदा हुयो इहो असांखे थोरो ॿुधायो सो दोस्तों लॻड़ उॾाइण बि जा तव्हांखे ॾेखारियूं त ज़फ़र भाई माना लॻड़ किथे उॾारींदो हा सर सही दोस्तों असां मौजूदु आहियूं रोड़ी में हे रोड़ी जा मंज़र फैक्ट्री मोड़ मशहूर आहे हे फैक्ट्री मोड़ हिते अस्पताल अच्छा साईं सही अच्छा साईं हा साईं घर जे पोयों इहो ॾिसे थो हुयो जेको एंगल लॻल आहे हा हा इहा दरी वटि उहो ई आहे साम्हूं ठीकु आहे सही दरी वटि सही इहा उन घर जी आहे पुठि हे साईं ज़फ़र भाई मिले थो भई दर्जी सां ओ इहो साम्हूं ॾिसो था तव्हां माना पुराणियूं यादूं माना माशाल्लाह हे साईं ज़फ़र भाई मिले थो दर्जी साहब सां साईं जेको माना हिते दर्जी वञे पाड़े में पुराणियूं साईं यादूं बाक़ाइदा माना हिकिड़ो ॾिसो 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 छा वाह वाह माशाल्लाह हे असां बचपन जो यार अथव जॾहिं गॾु क्रिकेट खेॾी ते लॻड़ उॾारिया अच्छा साईं हाणे ॾाढी अची थी वई हे साईं लॻड़ गॾु उॾारींदा ॾिसो था तव्हां वाह वाह ॿियो ख़ैर अलहमदुलिल्लाह ठीकु सॉरी हथ ॾिया हा तव्हां माना ज़फ़र भाई सां लॻड़ उॾारींदा हुयो अच्छा जबरदस्त यार हे चाचो सर माना दर्जी हूंदो ख़ुशि रखे आबाद रखे अच्छा। वॾो आहे असांजो सही माशाल्लाह हे पंहिंजा असांजा खिलाड़ी अच्छा हाणे त हे साईं साम्हूं माना ज़फ़र भाई घर हूंदो हिते दर्जी ज़फ़र भाई पाण चवंदो माना यादूं आहिनि पुराणियूं रोड़ी जी यादूं ज़फ़र भाई जूं ऐं संगत साथ ॾिसो था लॻड़ उॾारींदड़ दोस्त लॻड़ वारो दोस्त ई आहिनि माशाल्लाह चाचा महिरबानी थैंक यू माशाल्लाह हा सर असांजा उहे यार सही दोस्त माशाल्लाह
मतलब अॼु बि परचून जो दुकान आहे हो बरोच आहिनि जंहिंजो होटल आहे अच्छा ठीकु आहे सही ऐं हुन सां गॾोगॾु हे साम्हूं मेडिकल स्टोर पंहिंजो आहे सही हेॾो गुलज़ार मुंहिंजे चाचे जो नालो आहे बिल्कुलु ठीकु आहे इहा तालका अस्पताल हे आहे फैक्ट्री मोड़ सही छो त हे सिधो वरी रोड़ी सीमेंट फैक्ट्री रस्तो वेंदो आहे जबरदस्त माना हिते तव्हां रोड़ी में माना ईअं सम्झ त पंहिंजो तालीम तव्हां हिते घणी प्यारी तव्हां ॿुधाई वे मैट्रिक सिर्फ़ मैट्रिक पोइ अॻिते वारी तालीम अॻिते जी तालीम साईं ज़फर भाई खां पुछंदासीं हिते साईं यादूं आहिनि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां हिन वक़्तु रोड़ी में मौजूदु आहियूं रोड़ी में ज़फर भाई जूं यादूं माना ॻोठ घर चऊं माना ज़फर भाई पंहिंजूं यादूं असांखे ॾेखारे पियो ॿुधाए पियो डिटेल बाक़ाइदा ऐं असां बि माना ज़फर भाई जे यादुनि खे असां माना एंजॉय कयूं पिया ॾिसूं पिया सो रोड़ी में मौजूदु आहियूं हिकिड़ी तोखे ॿी शइ ॾेखारियां हा साईं बंदि कर त ॿी ॾेखारियां अस्सलाम वालेकुम दोस्तो उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव साईं असांजो बॉस असां सां गॾु मीर तारिक खान वोज़दार साईं कहिड़ा हाल आहिनि अस्सलाम वालेकुम सॼी संगत खे वेलकम ज़फर भाई सां गॾु हिन वक़्तु बेदल बेकस जी दरगाह ते ओया साम्हूं साईं आहे सही हे मेन रस्तो तारिको हे तसी ओया साम्हूं दरगाह आहे अच्छा साईं ठीकु आहे ओया सही ऐं हिन बेदल बेकस कॉलोनी में मां 8 साल गुज़ारिया अथमि अच्छा तक़रीबन 92 खां 92 खां 2000 ताईं वाह साईं वाह रोड़ी में साम्हूं इहा दरगाह हिते पाणी दिला भरिया पिया हूंदा थी या राग थींदो आहे शाम जो माना हे तव्हांजूं यादूं आहिनि माना ऐं क्रिकेट हिन में केॾी हाणे हे भितियूं निकिरी वञनि हिकु हिन मैदान में ऐं हिकु हे ग्राउंड हूंदा उन टाइम सही हिते बबरी जी वण हूंदो साम्हूं पिच हूंदी हेॾे छको चोको हीअ भित हूंदी बाउंड्री हाणे भितियूं निकिरी आयूं आहिनि हाणे साईं घर बर ठही आहे ज़ाहिर कंस्ट्रक्शन कमु थी वियो बिल्कुलु बिल्कुलु उन खां पोइ हाणे हलूं था हेॾे ॾिसूं था अॻे इहा गिटी हूंदी हाणे बि गिटी आहे पर गाॾी वेंदी अलाए कोन तोखे ॾेखारियां सही हिते वाह यादूं हुया हितां कबरा हुया हेॾे हाणे वण भितियूं कढी छॾियूं अथऊं हाणे साईं घर बर ठही आहे हुते हे मुंहिंजे ख्याल सां चना हुया अच्छा हुते हे घर जंहिंजो आहे इहे माना घणे जी कहिड़े साल जी ॻाल्हि तव्हां कयो था हे माना क्या आहे तो 95 96 जी हे मैदान हूंदो अॻे अच्छा हुते इहो दरवाज़ो हाणे गेट आहे अंदरि कबरा बबरा हाथी उहो ई कबरा हथनि हाणे जातियूं नथा पायूं ईअं न त कोई वरी वठो करे सही हे वण बण हे पाड़ो हूंदो आहे असांजो 95 जी ॻाल्हि आहे माना 96 97 98 अच्छा ॿुधे सही आहे न रस्तो हा जगह आहे सही रक्षो बि निकिरी वेंदो हल हा ठीकु सही हे सैयद बादशाह जो घर थी हे सही। दुकान इमदाद नालो छोकिरे जो सही पठाण रहंदा आहिनि हिते अच्छा हे यार हूंदो मुंहिंजो काको सही ॿुधो हे कुंडारो घर सही लगड़ बगड़ इन खां वठंदो हुअमि लगड़ो ॾारींदा हुआसीं अच्छा ॿुधे वाह हे बि पठाणनि जो घर थी सही हे शेख थी अॻियां राशि शेख हे पठाण जो घर हिते परचून जो दुकान हूंदो कन्हैया लाल भाॼी भाॼी जीअं पाड़े में हूंदो आहे हा उहो बिल्कुलु सही हे साईं असांजो ॿियो साजिद पठाण हुयो उनजो घर वरी हे जेको थी हे शेखरनि जो घर थी सही मुंहिंजो दोस्त राशिद शेख रियाज़ वॾो भाउ एडवोकेट लॻल त थी हा ख़ैर सां उन जो घर सही हे बि पठाणनि जो हे कुंड ते चननि जो घर थी हाणे नीमकी चाड़ी ते सखर लॾे आहिनि सही हे बि पठाणनि जा घर आहिनि सही इहो त छा? पहिरियों पहिरियों ज़फर भाई जो रोड़ी में घर किथे हुयो मुंहिंजो घर दा रोड़ी में बि मां जंहिंमें 8 साल रहियुमि अच्छा ठीकु आहे 92 93 खां वठी करे 2000 ताईं अच्छा हे असांजो घर हुयो 2 कमरनि वारो मथे जेको ॾिसे थो इहो अच्छा ऐं हे हेठां हुए सही हे दरवाज़ो हूंदो आहे हिकु हेठि कमरो बाथरूम हूंदो सही बोरची खानो हिते हूंदो मथे हुए हिते घणनि कमरनि ते मुश्तमिल तव्हां हिकु कमरो हेठि नाली जे मथां ॾाकण हुई सही ठीकु आहे मथे ॾाकण हूंदी हे ज़बरदस्त। बसि हिकिड़ो हे अच्छा छो त इहा तालका अस्पताल नई खुली आहे रोड़ी तालका अस्पताल आहे हा इन्ही जे साम्हूं माना मेडिकल स्टोर मुंहिंजे वाल साहब खोलियो 92 93 में सही छो त मुंहिंजो वाल साहब डिस्पेंसर हुयो रिटायर थी वियो रोड़ी सीमेंट फैक्ट्री मां बिल्कुलु पोइ हे घर हुयो हिकिड़े कमरे वारो हेतिरे ताईं बसि सही वरी भिक में हिकिड़ो ॿियो हूंदो पवन कुमार उन जो परचून होलसेल जो दुकान हुयो जेका ॾाकण स्टील जी ॾिसे हा हे इहा ॾाकण तव्हांजे घर ॾे न हुन ॾे असांजो बसि हे घर हुयो हिन पाइप खां हा
ओ हुन पाइप ताईं ॾाकण खां ओरे ताईं बस सही। हे जेको सीमेंट प्लस्तर ॾिसे थो ऐं गाडर टीयर ॾिसे थो जबरदस्त। हिते लगड़ उॾारिया मां कबूतर पालिया मां वाह। मुंहिंजूं बचपन जूं यादियूं हिन घर सां अंबड़ियूं बंबड़ियूं काथे पटाया? अंबड़ियूं उहे ॻोठ ॾे हुयूं 2000 खां पोइ लॾे वियासीं न ग़रीब थी वियासीं हे बि खपाए वियासीं घर अच्छा ॻोठ पोइ वियासीं पोइ मैट्रिक कई आहे मां न उन सही। टाइम मैट्रिक तव्हां हिते रोड़ी कई वे? रोड़ी में कई आहे अच्छा वेक्टर पब्लिक स्कूल मां मुंहिंजी थियल आहे गुड। ॿुधे तारीख़ हे उहा जॻहियूं थी जिते असांजूं यादूं आहिनि कोठे ते हे दुकान हूंदो सही। हे बि पठाणनि जो दुकान आहे हे वारो जबरदस्त। हेॾो इहो तालका अस्पताल आहे सही। ऐं उहो मेडिकल स्टोर जेको ॾेखारियो मां उहो अलहमदुल्ला पंहिंजो आहे किराए ते नंढे में सर तव्हां माना छा आहे? हे अॻियां हूंदी फैक्ट्री मोड़ सही। चौक सां मशहूर थी सही। हिते दर्जी हूंदो हाणे बि आहे उहो अलाह हुनखे ख़ुशि रखे अच्छा ठीकु आहे सैयद बादशाह ओ इहो वेठो थी अच्छा